मुझे ज्वाइन इस्लामाबाद में तस्दीक निगार अगुणा फेडरल सेक्रेटरी फज़ला कुरैशी साहब वही मेहरबानी तव्हांखे ज्वाइन कयो। कुरैशी साहब ही तव्हां ॾिठी हूंदी आहे कमेटी ठही आहे या केतिरी असराइती साबित थी सके थी? असांजी कंपोज़िशन जेका आहे त पहिरीं ॻाल्हि त टू लार्ज 26 मेंबरनि जी कमेटी आहे जंहिंमें न गवर्नमेंट सर्वेंट्स आहिनि जंहिंजो इंडस्ट्री सां कोई वास्तो कोन्हे। जस्ट दे आर बिकॉज दे आर गवर्नमेंट सर्वेंट्स। इहे सभु ट्रांसफरेबल हूंदा ऐं इहो माण्हू को बि हिन में परमानेंट माण्हू कोन्हे जेको कमेटीअ में वेहंदो। इन खां पोइ ॿ वाइस चांसलर आहिनि। मां नथो सम्झां त वाइस चांसलर हिन इंडस्ट्रियलाइज़ेशन में ई कंदा। इन खां पोइ बाक़ी जेके आहिनि से नुमाइंदा आहिनि पंहिंजे साइट जा रिप्रेज़ेंटेटिव्स आहिनि। 10 मुख़्तलिफ़ साइट्स आहिनि, कुझु कराचीअ जूं, कुझु इंटीरियर सिंध जूं, जंहिंजा आहिनि ऐं ॿिया जेके आहिनि चैम्बर जेका। मतिलबु आहे त कोई बि प्योरली इंडस्ट्रियलिस्ट भाई कोन्हे जेको इन कमेटीअ खे एंकर करे अॻिते हलाए सघे। या जीअं जेके पंहिंजो स्टॉक मार्केट जा जेके हूंदा आहिनि माण्हू जेके में डील कंदा आहिनि उनजो बि कोई रिप्रेज़ेंटेटिव कोन्हे। त इहा कमेटी जेका बि आहे बहरहाल हिकिड़ो तव्हां वारी ॻाल्हि त हिकिड़ो क़दम आहे, हिकिड़ो स्टेट फॉरवर्ड आहे। त हिन कमेटीअ वटि आहे छा? यानी सिंध गवर्नमेंट जेके आहे बि इंडस्ट्रियल छा ॾेई सघंदी? हिन वक़्तु इशू इहो आहे त तव्हां वटि इंफ्रास्ट्रक्चर जी कमी आहे। इंफ्रास्ट्रक्चर जंहिंमें तव्हांजो गैस आहे, तव्हांजी बिजलियूं, तव्हांजे गैस जी क़ीमत आहे, तव्हांजी बिजलीअ जी क़ीमत आहे, तव्हांजी फाइनेंसिंग जी खुदि जेका आहे असांजे फाइनेंस मिनिस्टर चयो त बाबा 25% पैसनि ते का बि इंडस्ट्री या का बि इन्वेस्टमेंट या को बि बिज़नेस न करे सघंदा। इहे सभु ॻाल्हियूं सिंध जे गवर्नमेंट जे इख़्तियार में कोन्हनि। सिंध पंहिंजो गैस बि इस्तेमालु कोन सघे पई। माना गैस जी तव्हां वटि परमानेंट शॉर्टेज आहे। तव्हां वटि गैस लोड शेडिंग पंजाब खां वधीक आहे। इलेक्ट्रिसिटी तव्हांजी एतिरी महांगी आहे जेतिरी ॿिए हंधि मुल्क जी महांगी आहे। का बि इंडस्ट्री जेकर चोरी न करे त तव्हां इंडस्ट्री तव्हांजी प्रॉफिट तव्हांजे जेके तव्हांजा मुक़ाबले में इंडस्ट्रियलिस्ट आहिनि, एक्सपोर्टर्स आहिनि, जंहिंमें बांग्लादेश हुजे या वियतनाम हुजे या इंडिया हुजे या चाइना हुजे, त तव्हां वटि इनपुट कास्ट उनखां वधीक आहे। असल इशू एड्रेस करणा आहिनि जेके आहिनि फेडरल गवर्नमेंट खे। गैस जा रेट, बिजली जा रेट, बैंकिंग सहूलियतूं ऐं बैंकिंग जा रेट, पोइ थी अचे पई तव्हांजी ॻाल्हि त पोइ तव्हां छा कंदव? न कुरैशी साहब, मुंहिंजो सवाल इनमें थोरो फर्दर आहे। इन्हनि इहे इशूज़ तव्हां आइडेंटिफाई कया आहिनि, इहे बिल्कुलु ईअं ई आहिनि। पर इहा जेका कमेटी एॾी वॾी ठाहिणी वई आहे, इहो जेको एॾो ब्रिलियंट आइडिया आहे, कोट एंड कोट ब्रिलियंट आइडिया जी ॻाल्हि पियो कयां, हेॾी वॾी कमेटी ठाहिण ऐं उन खां पोइ छा माना इंडस्ट्री जेके माण्हू खे मूंखे इन्वेस्टमेंट करणी आहे त मां हिन में कहिड़े माण्हू सां राब्तो कंदुसि? कंहिंसां पंहिंजो वीसी साहिब सां राब्तो कंदुसि, NED जे वीसी साहिब सां, या IBA कराची जे वीसी साहिब सां राब्तो कंदुसि? सो इहो हिन जो प्रैक्टिकल ठाहिण इहो मूंखे सम्झ में नथो अचे। बाक़ी सभु शयूं पंहिंजा ॾिसो न, हाणे प्रैक्टिकल हूअं बि जेके इंडस्ट्रियल हूंदा सेक्रेटरी गवर्नमेंट खे रेफर कंदा। हिन कमेटी जो सेक्रेटरी जेको आहे सो सेक्रेटरी इंडस्ट्री सिंध आहे। माना ऑब्वियसली हब उते ई आहे। जेका तव्हांखे रेफर करिणो आहे, पंहिंजा इशूज़ आहिनि त उन वटि शुरू थींदी। अॻे बि ईअं ई हूंदो। हाणे कोई अहिड़ी का नई ॻाल्हि कोन्हे त नई ॻाल्हि थी त उनखे ई तव्हां रेफर कंदो। पर असल ॻाल्हि इहा आहे त हिन वक़्तु नई इंडस्ट्री त पंहिंजी जाइ ते रहियूं। जेके तव्हांजी पुराणियूं सिक इंडस्ट्रीज़ आहिनि जेके सिंध में 50% आहिनि, तव्हांजूं जेके 50% सिक इंडस्ट्रीज़ आहिनि जेके नथियूं हलनि, जंहिंजा वेरियस रीज़न्स आहिनि, त उन्हनि जे रिवाइवल करण जो कहिड़ो रोल आहे, उनजी रिवाइवल कीअं थींदी, उनजी कहिड़ो स्टडी कंदो त रिवाइवल करे। हीअ त जेका ॻाल्हि कनि था असां त नई इन्वेस्टमेंट जी ॻाल्हि था कनि ऐं फैसिलिटेशन जी ॻाल्हि था कनि, पर जेके जेको उहा ॻाल्हि कोन था कनि पिया। कुरैशी साहब, जेकर जंहिंजो मक़सदु इहो बि खणी सघिजे थो त इहा जेका फेडरल लेवल ते SIFC ठाही वई, स्पेशल इन्वेस्टमेंट फैसिलिटेशन काउंसिल, उन जो कोई ऑफशूट त न आहे? उन खे फैसिलिटेट करण लाइ हिते का जेके ज़ाहिर ब्यूरोक्रेटिक कार्रवाई जेका पूरी करणी हूंदी आहे, उतां के प्रपोजल अचनि पोइ हिन कमेटी जे थ्रू प्रोसेस कया वञनि, इहो मुमकिन आहे त इहो उनजे लाइ ठाही वई हुजे? उहो बि थी सघे थो, पर उहो पाण कमेटी एतिरी पावरफुल आहे जो उहो पंहिंजा मसइला पाण हल करे सघे थी। आई डोंट नो त हे को हुनखे मदद करे सघंदा। हे वरी पंहिंजे डायरेक्शन में वेंदा, छाकाणि हुनजा डायरेक्शन जेके हूंदा उन्हनि जे डायरेक्टर्स खे हल करण लाइ कोई 26 माण्हू कोन वेंदा ऐं न कोई 26 माण्हू वटि कुझु आहे। तव्हां ॾिसो, तव्हां ट्रैक रिकॉर्ड ॾिसो न, तव्हांजूं इंडस्ट्रियल स्टेट्स जेके ठहियूं, पहिरीं ॻाल्हि त अचो स्मॉल इंडस्ट्रियल स्टेट जेके अॼु कोन पर 20 सालनि खां जेके ठहियूं पियूं, जंहिंमें टंडे मोहम्मद खान में बि हो, त पंहिंजो भिटशा में बि हुयूं, त ॿियो कराचीअ में बि हुयूं, त सखर में बि हुयूं, त लालगढ़ स्मॉल इंडस्ट्रियल स्टेट तव्हांजूं सभु बंदि थी वयूं, फेल थी वयूं। त को बि तव्हां इंडस्ट्रियल पार्क ठाहिया,
इंडस्ट्रियल पार्क बि कोन हलिया, या मां 80s 70s 90s जी ॻाल्हि थो कयां। इंडस्ट्रियल पार्क खां पोइ तव्हां वरी भुट्टे साहब जे ज़माने में 70 में त यादि हूंदो त लाड़काणे में हाई नमूने जी इंडस्ट्रियलाइजेशन थी, जंहिंमें इंटीग्रेटेड मिल आई शहदाद कोट में, तंहिंखां पोइ ॿी हिकिड़ी मिल लॻी लाड़काणे में, वूलन मिल लॻी लाड़काणे में, नवाबशाह में मिलियूं लॻू, सभु पटिजी वियूं। इन खां पोइ अचो तव्हां नूरियाबाद ते। नूरियाबाद में मुंहिंजे ख़्याल 50-60 वॾियूं वॾियूं इंडस्ट्रीज़ हुयूं, पर लॉ एंड ऑर्डर सिचुएशन जे करे इंफ्रास्ट्रक्चर उते बि न हली सघियूं। तव्हां इन्हनि शयुनि खे एड्रेस कयो न, लॉ एंड ऑर्डर खे एड्रेस कयो, फाइनेंसिंग खे एड्रेस कयो। उन्हनि जे एड्रेस करण लाइ तव्हां वटि को हली कोन्हे, उन लाइ तव्हां का ॻाल्हि कयो उहो चवंदा त असां सेक्रेटरीज़ हिन में सेक्रेटरीज़ सभु रखिया आहिनि जेके इहे एसोसिएटेड मसइला आहिनि उहे हिन कमेटी में अची मसइला हल कंदा। उहे सेक्रेटरी रेवेन्यू जो ऐं ॿिया सभिनि में शामिल आहिनि। न सेक्रेटरी रेवेन्यू हिन में छा कंदो? ॻाल्हि इहा त जेके तव्हांखे ज़मीनियूं मिलियूं हुयूं, जेके इंडस्ट्री मिसाल तौरु खैरपुर जी लेटेस्ट इंडस्ट्रियल एस्टेट जेका ठही सा खैरपुर में ठही, उन में बि ॾिसो तव्हां त घणियूं इंडस्ट्री लॻियूं आहिनि, जेका कायम अली शाह जे ज़माने में ठही, उनखे मां त गुड 20 ईयर्स अॻो। त इहे जेके ॻाल्हियूं जेके आहिनि से तव्हांजूं हल ई कोन थियूं थियनि पियूं। सो उन्हनि ॻाल्हियुनि खे तव्हां जॾहिं तव्हां एड्रेस ई कोन था कयो पिया, जेके प्रेज़ेंट इशू खे एड्रेस ई कोन था कयो, उहा तव्हां या त तव्हां प्रॉपर सर्वे करे ॿुधायो, पुछो त तव्हां वटि सिंध में इंडस्ट्री छो न लॻियूं या छो न हलियूं, पोइ साईं हीअ जेका कमेटी आहे छो न हलियूं। इहा ॻाल्हि जी सर मां अर्ज़ु कयो हिकिड़ो त असां तव्हां ॿुधायो त SIFC वारो मामिलो इन सां तालुक़ु नज़र तव्हांखे नथो अचे। हिकिड़ो ॿियो इदारो सिंध में ठाहियो आहे, सिंध बोर्ड ऑफ इन्वेस्टमेंट, उहो बि इन मक़सद लाइ ठाहियो वियो। त उहो ऐं हीअ कीअं मुख़्तलिफ़ आहिनि या उनजो मैंडेट ऐं हिन मैंडेट में फ़र्क़ु कीअं हूंदो? सही ॻाल्हि ॿुधो, मां सम्झां थो इहे सभु शो पीस आहिनि, इन्हनि जो हक़ीक़तुनि सां कोई वास्तो कोन्हे। हक़ीक़तूं जेके एड्रेस जेके मूं इशू थिया उनखे को बि माण्हू एड्रेस करण लाइ तयारु कोन्हे। तव्हां वटि ट्रेंड लेबर कोन्हे, तव्हांजे वटि लेबर जेको आहे सो तव्हांजो हाणे अनट्रेंड थी वियो आहे, उहो तव्हां ट्रेंड लेबर कोन्हे। अव्हां वटि जेको आहे सो इंडस्ट्रियल कल्चर कोन्हे, तव्हां वटि जेको आहे सो लॉ एंड ऑर्डर सिचुएशन ए खां वठी बी ताईं ख़राबु आहे। किथे बि तव्हांजो सेफ सिक्योरिटी कोन्हे। जीअं मूं तव्हांखे चयो त इंडस्ट्रियल ऐं हब में लॻल इंडस्ट्री जेके पटिजी वियूं आहिनि, लॻल इंडस्ट्री बंदि थी आहियूं। तव्हां वटि फाइनेंसिंग जा अरेंजमेंट्स कोन्हनि, तव्हां वटि इंफ्रास्ट्रक्चर फैसिलिटीज़ कोन्हनि, त पोइ कीअं तव्हां भले तव्हां बोर्ड ठाहियो या कमेटी ठाहियो। मैंडेट 2 महीना आहे, उन में हिन कमेटी करे या न करे छा कंदी? ऐं नई गवर्नमेंट थोरी आहे त इन कमेटी खे ईअं हलाईंदी। नई गवर्नमेंट जूं पंहिंजूं प्रायोरिटीज़ थींदियूं, पंहिंजूं ॻाल्हियूं थींदियूं, पर हे पंहिंजे कारकर्दगी ॾेखारण जे लाइ या कंहिं न कंहिं इदारनि में पाण खे सुरखुर करण लाइ जंहिं मतिलब लाइ आंदा विया आहिनि माण्हू, उहे इहे सभु करे रहिया आहिनि। लेट देम सी द रिज़ल्ट्स किथे आहिनि। ठीकु साईं, वॾी महिरबानी फज़ल लौकरी साहिबु। फज़ल लौकरी साहिब जो इहो ओपिनियन आहे त ही शोकेस आहे, हिन कमेटी जो को फ़ाइदो कोन थींदो। जेतोणीकि जेकॾहिं मां कुझु निकिरे त पोइ ॾिसंदासीं नई गवर्नमेंट ईंदी त उहो पंहिंजूं नयूं प्रायोरिटीज़ तय कंदी। थी सघंदा या कमेटी एॾी इफेक्टिव न रहे।